तो धाड़ेलनि सां वञी डीलिंग कयूं, हथियार पैसनि ते ख़रीद कयूं, पोइ रेड कारपेट तव्हांजे शिकारपुर में विछायूं ऐं रेड कारपेट ते धाड़ेलनि खे जेको आहे उहे मुर्गा ऐं बकरा खाराए ऐं पोइ जेको आहे उन्हनि खे पैसा ॾेई करे उन्हनि खे जेल माणियूं ऐं उनजो नतीजो छा निकितो कल्ह तव्हां ॾिठो। जेकॾहिं धाड़ेलनि सरेंडर कयो आहे त पोइ कल्ह बदमनी छो थी। जेकॾहिं धाड़ेलनि सरेंडर कयो आहे, अमन क़ाइमु थियो आहे, त पोइ कल्ह मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजो भाउ डीएसपी ऐं पुलिस वारा उहे गोलियुनि जो बक कीअं बणिया। लिहाज़ा इहो उन्हनि जे ड्रामे जो ड्रॉप सीन आहे जेको कल्ह थियो आहे। मां इन जो ज़िम्मेदार सिंध हुकूमत खे थो सम्झां, बदअमनी जो ज़िम्मेदार सिंध हुकूमत खे थो सम्झां, क़बाइली झेड़नि जो ज़िम्मेदार सिंध हुकूमत, छो त क़बाइली झेड़नि जा फ़ैसिला जिन वॾेरनि जे हथनि में आहिनि उहे सभु वॾेरा सिंध असेंबली में वेठल आहिनि, सिंध हुकूमत जो हिसो आहिनि। सिंध हुकूमत चाहे त हिकु कलाक में क़बाइली झेड़नि जो ख़ात्मो कराए सघे थी। जेसि ताईं क़बाइली झेड़नि जो ख़ात्मो न थींदो तेसि ताईं अमन क़ाइमु न थींदो। इन सॼे जो सॼे सिस्टम जे ख़िलाफ़ हिकिड़ो अकेलो ग़रीब मौलवी बीठो आहे। तव्हां मुंहिंजी पुठी ठपियो, हिक जो मुक़ाबिलो अवाम जे हक़नि जे लाइ हिकिड़ो मौलवी करे रहियो आहे। लिहाज़ा उम्मीदवार मुंहिंजो भाउ आहे, हुनजे लाइ हमदर्दियूं, हुनजे वालिद जे लाइ दुआगो आहियां, अल्लाह से हुनखे जन्नत में जायूं नसीब करे, लेकिन सिस्टम जे ख़िलाफ़ निकितो आहियां ऐं सिस्टम जे ख़िलाफ़ विढ़ंदो रहंदुमि।